नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त 2007 में सरहद ट्रेन हादसे में फ़ौत थी वियल 80 लावारिस माण्हुनि जे क़ब्रनि जे दारुल मसीह यतीम खाने पारां सार संभाल लहण सां गॾु क़ब्रनि ते फातह ख़ानी कई वई है। इन मौक़े ते दारुल मसीह यतीम खाने सरबराह आथन प्रिंस मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2007 में सरहद रेलवे स्टेशन वटि ट्रेन हादसो थियो, जंहिं सबबि सवे माण्हू फ़ौत थी विया, जंहिंमें 80 माण्हुनि जी सुञाणप न थी है, जंहिंखे लावारिस ॼाणे सरकार पारां दफ़नायो वियो, पर हुन क़ब्रनि जी सार संभाल लहण सबबि क़ब्रूं मसमार थी रहियूं आहिनि। दारुल मसीह यतीम खाने पारां गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां मुहर्रम जे ॾहाके में हिननि क़ब्रनि जी सफ़ाई सां गॾु फातह ख़ानी जो बंदोबस्तु कयो वियो आहे। आरत प्रिंस चयो आहे त क़ब्र जी चौदीवारी न हुअण सबबि जानवर क़ब्रनि में दाख़िल थियनि था, तंहिं करे क़ब्रनि जी बेरहमती थी रही है। हिन सरकार खे अपील कई है त क़ब्रिस्तान खे चौदीवारी ॾियाराई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।